इंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ GHFX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त खैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, सिंधी 9 क्लास में असीं पढ़ूं पिया अफ़साना अदब, जंहिंमें जेके लेखक आहिनि या कहाणीकार आहिनि या मज़मून निगार आहिनि या मुख़्तलिफ़ सिन्फ़नि ते लिखंदड़ जेके आहिनि उन्हनि जा प्रोफाइल असीं पढ़ूं पिया, जेके सिंधी 9 क्लास जे सबक़ में ॾिनल आहिनि। सो उन्ही तसलसल खे जारी रखंदे अॼु असीं पढ़ंदासीं जमाल अबड़ी जे बारे में। जी त तव्हां सभिनीनि खे जमाल अबड़ी जे बारे में कुझु ॼाण हूंदी, पर वधीक तफ़सीली जेको आहे अॼु हिन खे ॾिसूं था, जंहिंमें अहम नुक़्ता जेके आहिनि उहो तव्हांजे लाइ टेस्टनि में मददगार साबित थी सघनि था। हिकु नंढड़ो ऐं मुख़्तसर जेको आहे प्रोफाइल ठाहियो आहे जमाल अबड़ी जे बारे में। त हलूं था। जमाल अबड़ी जो पूरो नालो कहिड़ो हो? सवाल अची सघे थो या ऑप्शन जे तौर ते अची सघे थो। त जमाल अबड़ी जो पूरो नालो जमाल उद्दीन हो। जमाल अबड़ी जो पूरो नालो जमाल उद्दीन वल्द अली ख़ान अबड़ो हो। वालिद साहब जो नालो छा हो? अली ख़ान अबड़ो। संदसि पैदाइश 2 मई 1924 ईस्वीअ ते थई। पैदाइश कॾहिं थई? 2 मई 1924 ईस्वीअ ते। ॻोठ सांगी, तेलको मेहड़, ज़िलो दादू में थई। कहिड़े ज़िले में पैदा थियो? दादू ज़िले में। तेलको कहिड़ो हो? मेहड़। ॻोठ सांगी। ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त कॾहिं पैदा थियो? 2 मई 1924 ईस्वी ते। संदसि वालिद अली ख़ान अबड़ो नामियारो आलम, अदीब ऐं तैलीमी माहिर हो। संदसि वालिद बि जेको आहे उहो हिकु तैलीमी माहिर, आलम ऐं अदीब हो। जमाल अबड़े कानून जो इम्तिहान पास करे वकालत शुरू कई, पोइ जज बणियो। अच्छा, इहो सिंधी अदीब हो ऐं उनखां अलावा जेका हुनजी ज़िंदगी हुई प्रोफेशनल, उनमें उहो जज हो। जमाल अबड़ो जेतोणीकि थोरियूं कहाणियूं लिखियूं, जमाल अबड़े जेतोणीकि थोरियूं कहाणियूं लिखियूं, पर सिंधी अदब में उहे कहाणियूं शाहकार कहाणियूं लिखिजनि थियूं। मतिलबु त थोरियूं कहाणियूं मुख़्तसर लिखियूं आहिनि, तइदाद थोरो आहे, पर बहितरीन ऐं शाहकार कहाणियूं लिखियूं आहिनि। अच्छा, जमाल अबड़ो सिंधी अदब जो जदीद कहाणीकार हो। अच्छा, जदीद जेके कहाणियूं आहिनि उन्हनि में जेको सरफ़हरिस्त लेखक या अदीब अचनि था उन्हनि में जमाल अबड़ी जो शुमार आहे। मतिलबु त कहाणी खे जदीद तिर्स सां लिखियो। संदसि बहितरीन कहाणियुनि जो मजमू पिशू पाशा आहे। इंतिहाई मशहूरु नालो आहे पिशू पाशा कहाणियुनि जे मजमूए जो, जेको मुख़्तलिफ़ टेस्टनि में बि आयो आहे। त इहो सवाल कंहिं बि तरीक़े सां अची सघे थो त पिशू पाशा सिंधी अदब में कहिड़ी सिन्फ़ ते लिखियो वियो आहे? शाइरी आहे, नसरी नज़म आहे, नावल आहे या कहाणियुनि जो मजमू आहे? त इन जो सही जवाबु थींदो कहाणियुनि जो मजमू। संदसि कुझु मशहूरु कहाणियूं ही आहिनि। जमाल अबड़े साहब जूं जेके मशहूरु कहाणियूं आहिनि उहे ही आहिनि। शाह जो फर, पिशू पाशा जंहिंमें मुख़्तलिफ़ कहाणियूं आहिनि, ऐं ख़मीसे जो कोट। ख़मीसे जो कोट बि काफ़ी क्वेश्चन्स काफ़ी दफ़ा जेको आहे उहो आयो आहे। अच्छा, जमाल अबड़े जे कहाणियुनि जा मजमूआ केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमा थिया आहिनि। मतिलबु त मशहूरु कहाणीकार हो, संदसि कहाणियूं एतिरियूं मशहूरु हुयूं जंहिंखे ॿियनि ॿोलियुनि में पिणु तर्जुमो कयो वियो। कहिड़ियूं ॿोलियूं हुयूं? जंहिंमें उर्दू में बि तर्जुमो कयो वियो, अंग्रेज़ी में, ऐं उनखां अलावा जर्मन ॿोली में बि तर्जुमो थियल आहिनि। जमाल अबड़े जी आत्मकथा जा 5 जुल्द आहिनि। इंशाअल्लाह वधीक जॾहिं पाण तफ़सील सां पढ़ंदासीं हर लेखक जे बारे में, तॾहिं उन्हनि 5 आत्मकथाउनि जा जेके जुल्द आहिनि उन्हनि जा नाला मेंशन कंदसि, या आत्मकथा जे टॉपिक ते या मौज़ू ते जॾहिं पाण हलंदासीं तॾहिं मुख़्तलिफ़ किताब जेके अहम आहिनि उन्हनि जा नाला 5 आत्मकथा जा जुल्द आहिनि। उनखां अलावा जमाल अबड़े जी वफ़ात 30 जून 2004 ईस्वी ते थई। सवाल अची सघे थो जमाल अबड़े साहब जी वफ़ात कॾहिं थई? 2004 ईस्वी ते थई, ऐं तारीख़ कहिड़ी हुई? 30 जून हुई।
संदसि आख़िरी आरामगाह कराची जे क़ब्रिस्तान किरज़ी में आहे। आख़िरी आरामगाह किथे आहे? कराची में आहे। अच्छा, सिंधी 9 क्लास जे किताब में आयल कहाणी बदतमीज़ संदसि कहाणियुनि जे मजमू पीशू पाशा तां वरितल आहे। सो ही हुआ अॼोका अहम नुक़्ता जमाल अबड़े जी ज़िंदगी जे हवाले सां। मूंखे यकीन आहे त तव्हांजे लाइ ही नुक़्ता या ही नोट्स मददगार साबित थींदा ऐं इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में वरी कंहिं नए लेखक या नए सबक सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।